केमिस्ट्री क्लास ॾहों बाब ॿियों सबक 16 हिस्सो ॿियों मुख़्तसिर सवाल शॉर्ट क्वेश्चन्स। आहियां केमिस्ट्री उस्ताद नज़ीर चन्ना आगे सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार। असांजो अॼोके लेक्चर जो मौज़ू आहे सेक्शन बी शॉर्ट क्वेश्चन्स मुख़्तसिर सवाल। असां पंहिंजे अॻे वीडियो लेक्चर में सेक्शन बी शॉर्ट क्वेश्चन जो हिस्सो पहिरियों 4 सवालनि ताईं पूरो कयो हुयोसीं। हाणे असीं सेक्शन बी जो हिस्सो ॿियो 5 सवाल खां शुरू कंदासीं। सवाल नंबर 5 आहे क्लासिफाई द फॉलोइंग सॉल्यूशंस एज एसिडिक बेसिक आर न्यूट्रल। हेठि ॾिनल गार आहिनि जिन में असांखे हाइड्रोजन जी मोलर कंसंट्रेशन मिलियल आहे, उन्हनि खे असां तेज़ाबन असासन या न्यूट्रल शयुनि में तक़सीम कंदासीं। सो नंबर पहिरियों असां वटि हिकिड़ो प्रॉब्लम आहे, a solution that has hydrogen molar concentration is equal to 1 into 10 raised power minus 4 mole per dm cube। हिकिड़ो असां वटि गार आहे, उनजी हाइड्रोजन जी मोलर कंसंट्रेशन आहे 1/10 रेज़ पावर माइनस 4। चवे थो त हाणे इहो ॿुधायो त इहो तेज़ाबी हूंदो, असासी हूंदो या इहो न्यूट्रल हूंदो। हाणे असांखे जॾहिं हाइड्रोजन जी मोलर कंसंट्रेशन मिलियल हुजे त असां फार्मूलो लॻाईंदा आहियूं PH इज़ इक्वल टू नेगेटिव लॉगरिथम ऑफ मोलर कंसंट्रेशन ऑफ हाइड्रोजन आयन। त पोइ असांखे जवाबु मिलंदो आहे त असां PH ॾिसी करे इहो डिसाइड कंदा आहियूं त इहो न्यूट्रल आहे, एसिडिक आहे या बेसिक आहे। सो असां फार्मूलो खणूं PH इज़ इक्वल टू नेगेटिव लॉगरिथम ऑफ मोलर कंसंट्रेशन ऑफ हाइड्रोजन आयन। हाणे असांखे हाइड्रोजन जी मोलर कंसंट्रेशन मिलियल आहे 1/10 रेज़ पावर माइनस 4, त असां उहो हिन हाइड्रोजन जी मोलर कंसंट्रेशन जी जॻह ते उहो रखंदासीं। साॻियो ई असांखे ॿाहिरां मिलंदो PH इज़ इक्वल टू नेगेटिव लॉगरिथम ऐं मोलर कंसंट्रेशन आहे 1/10 रेज़ पावर माइनस 4। हाणे तव्हां जेकॾहिं लॉगरिथम वैल्यू कढो 1/10 रेज़ पावर माइनस 4 जो, त तव्हांखे जवाबु मिलंदो -4। ही जेका नेगेटिव ॿाहिरि रही उहा नेगेटिव हिन नेगेटिव सां ज़रब थींदी त प्लस में तब्दील थी वेंदो, 4 जो उहो ई 4 रहंदो, सिर्फ़ु उन जी निशानी तब्दील थी वेंदी, -4 मां थी वियो +4। इहो 4 प्लस असां न लिखंदासीं, प्लस अंडरस्टूड हूंदी आहे, तंहिंजे करे PH छा आहे असांजी, उहा 4 आहे। जेकॾहिं PH स्केल ते तव्हां ॾिसो त 4 जेका आहे, जंहिं बि शइ जी PH 4 हूंदी उहो स्लाइटली एसिडिक हूंदो। सो पहिरियों सॉल्यूशन जेको आहे उहो असांजो स्लाइटली एसिडिक आहे। ईअं सॉल्यूशन ॿियो खणो तव्हां, हाइड्रोजन आयन जी कंसंट्रेशन आहे 1/10 रेज़ पावर माइनस 11। हाणे 1/10 रेज़ पावर माइनस 11 जो लॉगरिथम वैल्यू कढंदो त तव्हांखे -11 मिलंदो, माइनस माइनस में हली वेंदी त तव्हांखे +11 जो वैल्यू मिलंदो। 11 PH जो मतिलबु हिते ॾिसो त उहो आहे तव्हांजो बेसिक। सो यानी ॿियो जेको असांजो गार आहे उहो बेसिक आहे। ऐं वरी नंबर टियों सॉल्यूशन जेकॾहिं असां खणूं त हुन में हाइड्रो ऑक्साइड आयन जी मोलर कंसंट्रेशन मिलियल आहे 1/10 रेज़ पावर माइनस 9। सो हिते असां POH कढंदासीं, उनजो वैल्यू पोइ असां PH कढंदासीं। POH जो वैल्यू बस असां साॻे तरीक़े सां कढंदासीं, नेगेटिव लॉगरिथम ऑफ मोलर कंसंट्रेशन ऑफ हाइड्रो ऑक्साइड आयन हिते थींदी। सो असां फार्मूलो लिखूं POH बराबर नेगेटिव लॉगरिथम ऑफ मोलर कंसंट्रेशन ऑफ हाइड्रो ऑक्साइड आयन। हाणे हाइड्रो ऑक्साइड आयन जी कंसंट्रेशन छा आहे 1/10 रेज़ पावर माइनस 9, त हिन जी जॻह ते असां हिन जो वैल्यू लिखियोसीं 1/10 रेज़ पावर माइनस 9। इन जो लॉगरिथम वैल्यू कढंदव त तव्हांखे -9 जवाबु मिलंदो। ॿाहिरां नेगेटिव मौजूदु आहे, नेगेटिव नेगेटिव सां ज़रब थींदी त प्लस में तब्दील थी वेंदो। असांखे वैल्यू मिलियो POH बराबर 9। हाणे POH असांखे 9 मिलियो आहे, हिते POH तव्हां 9 ॾिसो था त ही आहे, यानी इहो असांजो स्लाइटली एसिडिक आहे। पर इन जी जेकॾहिं PH मालूम करणु चाहियो था त सिधो मथे ॾिसोसि 5 आहे तक़रीबन, पर ॿियो फार्मूलो बि आहे POH मां PH कीअं मालूम कजे, फार्मूलो आहे PH + POH बराबर 14। हाणे असांखे छा मालूम करणो आहे PH, त POH परे पासे रहंदी वेंदी, हिते प्लस जी आहे, परे पासे रहंदी वेंदी त नेगेटिव जी थी वेंदी, यानी PH बराबर थी वेंदो 14 माइनस POH। POH जो वैल्यू छा आहे 9, त PH बराबर थी वेंदी 14 माइनस 9। 14 मां 9 विया त 5 बचो, ही साॻियो ई, यानी असांजो ही वारो जेको सॉल्यूशन आहे C वारो उहो एसिडिक सॉल्यूशन आहे। ईअं ई वरी हाइड्रोक्साइड आयन कंसंट्रेशन ॿिए जी आहे 1/10 रेज़ पावर माइनस 3 मोल पर डीएम क्यूब। इन जो जवाबु ईंदो 3 आहे असांजी POH 3 आहे त यानी उहो बेसिक हूंदो ऐं हुनजी PH जेका आहे उहा 11 थींदी। सवाल नंबर 4 आहे इलाबोरेट द आयोनाइज़ेशन इक्वेशन ऑफ वाटर। पाणी जी आयोनाइज़ेशन मसावात बयान कयो। The ionization of water, also known as the autoionization or self-ionization of water, can be represented by the following equation.
पाणीअ जे टुटण जंहिंखे पंहिंजो पाण टुटण पिणु चइबो आहे उनखे असीं हेठि मसावात ज़रिए ज़ाहिर करे सघूं था। 2H2O is equal to हाइड्रोनियम आयन प्लस हाइड्रो ऑक्साइड आयन। पाणी जा 2 मालिक्यूल था खणूं त उन मां असांखे हाइड्रोनियम आयन ठही मिलंदी ऐं हाइड्रो ऑक्साइड आयन ठही मिलंदी। हाणे जॾहिं इहे ॿई पाण में वरी मिलंदा त असांखे वरी साॻियो 2H2O पाणीअ जा 2 मालिक्यूल मिलंदा। रिवर्सिबल रिएक्शन आहे। जेकॾहिं असां हिकिड़ो पाणी जो मालिक्यूल खणूं हा त H2O बराबरि थी वञे हा हाइड्रोजन आयन H प्लस ऐं हाइड्रो ऑक्साइड नेगेटिव आयन में असांखे मिले हा। सो हिन इक्वेशन जे ज़रिए असां पाणीअ जी आयोनाइज़ेशन खे ज़ाहिर करे सघूं था। Equilibrium constant. The equilibrium constant for the ionization of water is Kw ऐं असां जेको पाणीअ जो इक्विलिब्रियम कांस्टेंट आयोनाइज़ेशन जो असां ज़ाहिर कंदा आहियूं उनखे असां Kw ज़ाहिर कंदा आहियूं। K जो मतिलबु आहे इक्विलिब्रियम कांस्टेंट, W जो आहे फॉर वाटर। सो इहो ख़ासि पाणीअ जी आयोनाइज़ेशन जे लाइ कांस्टेंट असां जॾहिं लिखंदा आहियूं त उनखे Kw सां ज़ाहिर कंदा आहियूं ऐं उहो 25 डिग्री सेंटीग्रेड ते उनजो वैल्यू आहे 1.0 10 रेज़ पावर -14। Kw बराबरि आहे असां वटि मोलर कंसंट्रेशन ऑफ हाइड्रोनियम आयन मल्टीप्लाइड बाय मोलर कंसंट्रेशन ऑफ हाइड्रो ऑक्साइड आयन। नंबर 7 आहे डिफाइन द फॉलोइंग टर्म्स। हेठनि इस्तिलाहनि जी वस्फ़ लिखो। असां वटि 4 इस्तिलाह आहिनि। नंबर पहिरियों आहे pH। pH जी वस्फ़ इहा आहे त pH आहे मेजरमेंट ऑफ द कंसंट्रेशन ऑफ हाइड्रोजन आयन्स इन अ सॉल्यूशन। कंहिं ॻार में हाइड्रोजन आयन जी मिक़दार जी ॻणप खे असां pH सॾियूं था या वरी उनजी इहा वस्फ़ बि करे सघिजे थी द नेगेटिव लॉगरिथम ऑफ हाइड्रोजन आयन कंसंट्रेशन, यानी हाइड्रोजन आयन मिक़दार जो काटू लॉगरिथम जेको असां फार्मूले में पिणु लिखंदा आहियूं त pH बराबरि आहे नेगेटिव लॉगरिथम ऑफ मोलर कंसंट्रेशन ऑफ हाइड्रोजन आयन। असां वटि ॿियो इस्तिलाह आहे इंडिकेटर। Indicators are weak organic acids or bases which change their color over small range of pH, indicating the pH nature of the substance. Indicators कमज़ोर नामियाती तेज़ाब या असास हूंदा आहिनि। pH तब्दीली जे नंढे पैमाने ते बि रंग तब्दील कंदा आहिनि। ईअं उहे पंहिंजो रंग तब्दील करे असांखे पंहिंजे रंग मां इंडिकेट कंदा आहिनि त हिन सॉल्यूशन जी केतिरी pH आहे। सो इंडिकेटर्स लफ़्ज़ जी माना आहे ॾसणा, छो त उहे असांखे pH जे बारे में ॾसींदा आहिनि। C असां वटि इस्तिलाह आहे न्यूट्रलाइज़ेशन। It is a reaction between acid and base to produce salt and water. बेअसरी या तब्दीली वारो अमल तेज़ाब असास जे विच में थींदो आहे जंहिंमें बेअसर पैदावार लूण ऐं पाणी पैदा थींदा आहिनि। चौथो इस्तिलाह आहे ट्राइट्रेशन। Titration is a technique where a solution of known concentration is used to determine the concentration of an unknown solution. Titration हिकु अहिड़ी टेक्निक आहे जिते असां हिकिड़ी नॉन कंसंट्रेशन वारे सॉल्यूशन जी मदद सां अननोन सॉल्यूशन जी कंसंट्रेशन मालूम कंदा आहियूं। Typically, the titrant is added from a burette to a known quantity of the analyte, the unknown solution, until the reaction is complete. असां छा कंदा आहियूं त ब्यूरेट मंझां असां ट्राइट्रंट जो मिक़दार यानी नॉन सॉल्यूशन जेको हूंदो आहे जंहिंजी मोलर कंसंट्रेशन मालूम हुजे उहो ट्राइट्रंट असां ब्यूरेट मंझां शामिल कंदा वेंदा आहियूं एनालाइट में। एनालाइट वरी उहो आहे जंहिंजी असांखे कंसंट्रेशन जेका आहे उहा मालूम नाहे पर उनजी क्वांटिटी असांखे मालूम हूंदी आहे। ईअं असां उन्हनि ॿिन्ही जे विच में रिएक्शन कराए ऐं उन्हनि जी असां जेको अननोन सॉल्यूशन आहे जंहिंजी असांखे कंसंट्रेशन मालूम करणी आहे एनालाइट जी उनजी मोलर कंसंट्रेशन मालूम कंदा आहियूं। सवाल नंबर 8 आहे डिफाइन बफर्स। बफर्स जी वस्फ़ लिखो। What is the composition of buffers? Buffers जी जोड़जक कहिड़ी हूंदी आहे? Discuss its importance in our daily life. उनजी असांजी ज़िंदगी में अहमियत बयानु कयो। A buffer is a solution which resists changes in pH when acid or alkali is added to it. बफर हिकु अहिड़ो ॻार आहे जेको शामिल थींदड़ तेज़ाब या असास सबबि pH तब्दीली खे रोकींदो आहे। तव्हांखे मालूम आहे त बफर कमज़ोर तेज़ाब ऐं कांजुगेट असास या वरी कमज़ोर असास ऐं कांजुगेट तेज़ाब मां ठहियलु हूंदो आहे जेको कंहिं ॻार में तेज़ाब या असास जे पवण सां पैदा थींदड़ pH तब्दीली खे रोकींदो आहे। बफर ॻार में इहा क़ाबिलियत हूंदी आहे त हू तेज़ाब या असास सबबि पैदा थींदड़ नंढे पैमाने ते pH तब्दीलियुनि खे रोके सघे। इहो इन जे करे थींदो आहे जो बफर जेको आहे उनजी कंपोज़िशन अहिड़ी थियल हूंदी आहे जंहिंमें हिकिड़ो कमज़ोर तेज़ाब हूंदो ऐं कांजुगेट असास या वरी कमज़ोर असास हूंदो त कांजुगेट तेज़ाब गॾु हूंदो। हाणे जॾहिं त उन में ॿई शयूं गॾु आहिनि तंहिंजे करे ईअं थींदो आहे त उहो पवंदड़ एसिड खे न्यूट्रलाइज़ करे सघे थो या वरी शामिल थींदड़ असास खे
उन बफर जो एसिड वारो कॉम्पोनेंट वञी करे न्यूट्रलाइज़ कंदो आहे। असांजी रोज़मर्रा जी ज़िंदगी में इन जी अहमियत इहा आहे त असां जेको साहु खणूं था, असांजे अंदरि जेका ऑक्सीजन वञे थी उहा जीव गणनि खे वञी करे जॾहिं मिलंदी आहे त उते कार्बन डाइऑक्साइड पैदा थींदी आहे ऐं उहा वरी पाणीअ सां गॾु मिली करे कार्बोनिक एसिड ठाहींदी आहे। कार्बोनिक एसिड वरी टुटंदो आहे त हाइड्रोजन आयन ऐं बाय कार्बोनेट आयन जेको आहे उहो तयारु थींदो आहे। इहो हिकिड़ो अहिड़ो इक्विलिब्रियम आहे जेको असांजे जिस्म जे अंदरि एसिडिटीअ खे बि न्यूट्रलाइज़ कंदो रहंदो आहे ऐं वरी बेसिसिटीअ खे पिणु न्यूट्रलाइज़ कंदो रहंदो आहे। असांजे जिस्म जे अंदरि अहिड़ा खोड़ सारा बफर सिस्टम मौजूदु आहिनि जेकी असांजे जिस्म जी pH खे हिकिड़ी रेंज में, नॉर्मल रेंज में मेंटेन कनि था पिया। बफर सिस्टम असांजे साहु खणण वारे सिरिश्ते में या असांजे जेको किडनीज़ आहिनि उन्हनि जे सिस्टम में सिरिश्ते में उन्हनि जो तमामु घणो अहम किरदारु आहे। इवन असांजे ब्लड जी जेका pH आहे उन खे पिणु हिकिड़ी रेंज में रखणु बफर सिस्टम जो कमु हूंदो आहे। बफर सिस्टम जे कम खे सम्झण जे लाइ असां पंहिंजो जिस्म जो हिकिड़ो मिसाल था खणूं। रत जंहिंजी pH आहे 7.53 खां 7.45। हाणे इहा pH रेंज आहे, इन जे अंदरि pH हेठि मथे थी वञे 7.53 ताईं आई या वधि में 7.45 ताईं वई तॾहिं बि इहा नॉर्मल ॻाल्हि आहे। पर कॾहिं कॾहिं वर्स्ट कंडीशन्स में ईअं थी सघे थो त तव्हांजी जेका ब्लड आहे pH जी उहा 7.53 खां घटि थी वञे। इहो तॾहिं थींदो जॾहिं असांजे जिस्म जे अंदरि जेकी एसिडिक खाधा आहिनि, एसिडिक कंपोनेंट्स आहिनि, उहे तमामु घणा हुजनि ऐं असांजे रत जे अंदरि हाइड्रोजन आयन जी कंसंट्रेशन वधीक थी वञे त असांजे ब्लड जी जेका pH आहे उहा 7.53 खां घटिजी वेंदी। इन कंडीशन खे चइबो एसिडोसिस। इन जो पतड़ वरी ईअं बि थी सघे थो त असां अल्कलाइन खाधा खाऊं या असांजे ब्लड जे अंदरि अल्कलाइन जेके कंपोनेंट्स आहिनि उहे वधी वञनि त 7.45 खां pH खे वधाए छॾींदा। असांजी pH जेका रत जी आहे उहा अल्कलाइन थी वेंदी। अहिड़ी कंडीशन खे असां चवंदा अल्कलोसिस। हाणे एसिडोसिस या अल्कलोसिस हिकिड़ियूं कंडीशन्स आहिनि। इन्हनि ॿिन्ही कंडीशन्स जे बावजूदि असांजे रत जी pH इते ई 7.53 खां 7.45 ताईं मेंटेन रहंदी आहे। छो त असांजे जिस्म जे अंदरि हिकिड़ो बफर सिस्टम आहे जेको कमु कंदो रहे थो। उहो बफर सिस्टम कहिड़ो आहे? उहो बफर सिस्टम आहे असांजे फेफड़नि जो ऐं किडनीज़ जो। असांजे जिस्म जे अंदरि कार्बन डाइऑक्साइड पैदा थींदी आहे। उहा रत में जॾहिं ईंदी आहे त रत प्राइमरी असांजो जेको आहे सो मुख्य तौर ते पाणी जो ठहियलु आहे। हाणे पाणी ऐं कार्बन डाइऑक्साइड पाण में मिलंदियूं आहिनि त कार्बोनिक एसिड ठहंदो आहे। कार्बोनिक एसिड वरी वीक एसिड आहे, उहो टुटंदो आहे त असां वटि हाइड्रोजन आयन ऐं बाय कार्बोनेट आयन पैदा थींदियूं आहिनि। हाणे इहे हाइड्रोजन आयन ऐं बाय कार्बोनेट आयन पाण में वरी जॾहिं गॾिजंदियूं त रिवर्सिबल रिएक्शन थींदो। तव्हां वटि कार्बोनिक एसिड ठही पवंदो। कार्बोनिक एसिड जी कंसंट्रेशन एतिरी वधीक थी वेंदी त वरी पोइ उहा रिवर्स में वेंदी पाणीअ में ऐं कार्बन डाइऑक्साइड में टुटंदी। इहो हिकिड़े क़िस्म जो बफर सिस्टम आहे जेको असांजे जिस्म में कमु कंदो रहे थो। ऐं इन बफर सिस्टम में हिकिड़ो इक्विलिब्रियम आहे। का बि शइ जेकॾहिं असांजे जिस्म जे अंदरि वधीक थी वई, एसिडिक कंडीशन वधीक थी वई, तॾहिं बि ही इक्विलिब्रियम सिस्टम उनखे न्यूट्रलाइज़ कंदो। ऐं जेकॾहिं वरी तव्हांजे जिस्म जे अंदरि अल्कलोसिस वारी कंडीशन पैदा थिए थी तॾहिं बि ही बफर सिस्टम इक्विलिब्रियम वारो रिएक्शन उनखे न्यूट्रलाइज़ कंदो आहे। कीअं? मिसाल जे तौर ते जेकॾहिं असां एसिडिक खाधा खाऊं था त असांजी pH जेका आहे उहा डिक्रीज़ थी वेंदी। असांजे रत जे अंदरि हाइड्रोजन आयन जी जेका कंसंट्रेशन आहे उहा वधीक थी वेंदी। हाणे हाइड्रोजन आयन जी कंसंट्रेशन जेका आहे उहा वधीक थी वेंदी त छा थींदो? असांजो जेको बाय कार्बोनेट आहे उन हाइड्रोजन सां गॾु मिलंदो वेंदो ऐं उनखे कार्बोनिक एसिड में तब्दील कंदो। इहो कार्बोनिक एसिड वरी पाणी ऐं कार्बन डाइऑक्साइड में टुटंदो। हाणे यानी इहो जेको रिएक्शन आहे एसिडोसिस वारी कंडीशन में रिएक्शन पोइ ते शिफ्ट थींदो। इहो बाय कार्बोनिक एसिड हेॾां जेको एसिडोसिस वारी कंडीशन में असां हाइड्रोजन आयन जेके हितां वधियूं आहिनि उन्हनि सां रिएक्शन कंदो, हेॾे पोइ ते शिफ्ट कंदो वेंदो, हिकिड़ो भई इक्विलिब्रियम पैदा कंदो। ऐं नेठि तव्हांजी जेका वाधू हाइड्रोजन आयन आहे उहा असांजी इन बाय कार्बोनेट सां मिली मिली इक्विलिब्रियम में अची वेंदी ऐं असांजे जिस्म जी जेका एसिडोसिस वारी कंडीशन आहे उहा न्यूट्रलाइज़ थी वेंदी। पर वरी जेकॾहिं ईअं थी सघे थो त तव्हां अल्कलाइन खाधा खाओ था, अल्कलोसिस थिए थो त अल्कलोसिस यानी OH जी जेका कंसंट्रेशन आहे उहा वधीक थींदी वेंदी त हाइड्रोजन जी कंसंट्रेशन जेका आहे उहा घटिजी वेंदी। घटिजंदी वेंदी त उहो तव्हांजो वधंदो वेंदो त अल्कलोसिस वारी कंडीशन पैदा थी सघे थी। इन जे करे वरी छा थींदो त असांजो जेको ही बफर सिस्टम वारो कीमियाई अमल आहे उहो हाणे वरी राइट तरफ़ मूव कंदो, तकिड़ो तकिड़ो हलंदो त जीअं तव्हांजे जिस्म में जेके OH जूं हाइड्रोजन आयन कंसंट्रेशन वधीक पैदा थी वियूं आहिनि उन्हनि खे न्यूट्रलाइज़ करण जे लाइ हेॾां H+ जो मिक़दार बि ओतिरो वधीक पैदा कजे त जीअं जिस्म जी pH
रत जी pH 7.35 खां 7.45 ताईं मेंटेन रहे। इन तरीक़े सां बफर सिस्टम असांजे जिस्म जे अंदरि कमु कंदा रहनि था। हक़ीक़त में ही जेको बफर सिस्टम आहे उहो रुॻो माण्हुनि जे अंदरि न, पर जेकी बि मेमल्स आहिनि उन्हनि जे अंदरि बि इहे कमु कंदो आहे ऐं pH खे हिकिड़ी हद जे अंदरि मेंटेन रखंदो अचे थो। असांजो जेको लेक्चर पुॼाणी ते पहुचे थो, वरी हाज़ुर थींदासीं नए लेक्चर सां गॾु। तेसीं ताईं ॾिसंदा रहो सिंधु ऑनलाइन स्कूल। सवाल नंबर 8 सां गॾु असांजो सेक्शन बी शॉर्ट क्वेश्चन्स हिते पुॼाणीअ ते पहुचे थो। वरी हाज़ुर थींदासीं नए लेक्चर सां गॾु। तेसीं ताईं ॾिसंदा रहो सिंधु ऑनलाइन स्कूल।